अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापना का जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलूं त पंहिंजी अपडेट जे तरफ़ नेक्स्ट एपिसोड में ॾिसंदा तव्हां त मल्हार जेको आहे त राबेल सां कचहरी कंदो, पर हू आज़ादु न थींदो दोस्तों। हू राबेल जो हिकु ख़्यालु हूंदो जेको मल्हार हुन सां कचहरी कंदो दोस्तों। ऐं राणी पंहिंजी माउ सां सूरत हलंदी ऐं चवंदी त बाबा मूंसां जेको ज़ुल्म कयो आहे त मां बाबा खे कॾहिं बि माफ़ु न कंदसि ऐं मां जेको बाबा खे कुझु न करे सघियसि त हथ खणी अलाह ॾे ज़रूरु पिटींदसि त हू कॾहिं बि सुखियो ॾींहुं न ॾिसे। ऐं ॿिए पासे ॾिसंदो चवां त शाहनवाज़ ख़ान खे बालाज ख़ान चवंदो त हीउ ॻोठु तूं छॾे वञु, मिल्कियत जी लालच छॾे ॾे त तूं ज़िंदगी माणे सघंदे, न त बालाज ख़ान तोखे बोलाटी हिकिड़ी खाराईंदो। ऐं शाहनवाज़ ख़ान चवंदो बालाज ख़ान खे त मां हक़ सच जी आवाज़ु उथारींदो रहंदुसि, केतिरो बि तूं ज़ालिम हुजी, मां मिल्कियत जी लालच नथो कयां, पर हक़ सच जी आवाज़ लाइ तुंहिंजे ख़िलाफ़ु मां ॻाल्हाईंदो रहंदुसि। ऐं बालाज ख़ान पंहिंजे भाउ खे चवंदो त लॻे थो त तूं माना बालाज ख़ान जे बुल ते चढ़णु थो चाहीं ऐं मां तोखे बोलाटी हिकिड़ी खाराईंदुसि। जी दोस्तों, त वधीक नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।